साईं ॾिसो तो ही अज तकरीबन 8-10 ॾींहं जोही शहर में पानी कोन्हे को। तव्हां ॾिसंदो त सॼो जेको शहर जा माण्हू आहिनि आवाम आहे उहा झरियनि में पानी गॾा गाॾियुनि ते मोटरसाइकिलनि ते रिक्शा ते पर मक़सदु जिथां किथां हर जॻह ते रुॻो इहो पानी जे पोयां भॼ भॼ आहे। एॾो पानी जे करे माण्हुनि सां ज़ुल्म आहे जो माण्हू न रोज़गार करे था सघनि न ॿियो को करे था सघनि। हीअ जेका 40-42 करोड़नि जी जेका वाटर सप्लाई स्कीम हुई उहा बि नाकारा लॻी पई आहे। आख़िर ही आवाम काॾे वेंदो। हींअर तव्हां जिते मां बीठो आहियां हिते तव्हां ॾिसंदो त एॾी गर्मी आहे एॾी हालत आहे त बि हीअ माण्हू जेके पाणी भरनि पिया था हींअर 50-52 डिग्री जेका आहे गर्मी पद हले पियो थो ऐं माण्हू हींअर पाणी जे लाइ सुरनि में आख़िर ही जोही जी आवाम काॾे वञे कंहिंखे दान ॾिए। 5-6 ॾींहं जोही में पानी जी वॾी तकलीफ़ आहे। असां पानी जे पोयां सॼे ॾींहं में पानी जे पोयां तलाश आहे असांजी। जंहिं रस्के में ॾिसने रुॻो झरी आहे सेंटरमोट में झरी आहे डोम रस्के में झरी आहे। हुकूमत असांजे लाइ काॾे वई असां सॼो ॾींहुं निकिरूं था पानी जी तलाश में आहियूं। भाई जोही तालुके में वॾी पानी जी खोट आहे। मथां ॾिसो 56 करोड़ रुपए जी स्कीम आहे उन बि का बि लाभ कोन लाथी आहे। हिते वॾी तकलीफ़ आहे माण्हुनि झरियुनि में मोटरसाइकिलनि ते पंध हिननि खेड़ियुनि में माण्हू अचनि वॾी माण्हुनि खे तकलीफ़ आहे। जोही तालुके खे पाणी ॾिनो वञे ऐं काफ़ी ॾींहं थी विया आहिनि त काफ़ी जोही सां ज़्यादती आहे वॾी जोही सां वॾी ज़्यादती थींदी आई आहे।